अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवाज़ सिरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयो था मीर मोहम्मद सोलंकी जी सराड़ी मियाल पाकिस्तान समाजी तंजीम जे चेयरमैन आमिर लतीफ़ अली ज़रदारी ऐं सिंध जे सदर डॉक्टर सारंग जगवाणी में डिप्टी DHO PMC नवाब शाह मीना बिरोई जे करप्शन ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ सकरंद नाके खां चाकर चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली ख़िताब कंदे आल पाकिस्तान समाजी तंजीम जे चेयरमैन आमिर लतीफ़ अली ज़रदारी चयो त डिप्टी DH PMC नवाब शाह मीना बिरोई PMC जे ॿिए MLA सां गॾिजी 3 सालनि अंदरि किरोड़नि रुपयनि जी करप्शन कई आहे। अस्पताल में ग़रीब मुस्तहक़नि लाइ ईंदड़ माहिवार लखी रुपयनि जूं दवाऊं विकिरो करे नंढे MLA नर्सिस डिस्पेंसर क्लार्क ताईं माहिवार 3 खां 4 हज़ार ताईं मंथली मुक़ररु करे नाजाइज़ वसूली करे रही आहे। हिननि चयो त डिप्टी DHO मीना बिरोई ताज़ो ई पंहिंजे पुट साक़िब अली बिरोई खे आला तालीम लाइ लंडन रवानो कयो आहे, जंहिंमें 50 लख रुपया फीस ॾिनी वई आहे ऐं सालियाना ख़र्च अलॻि आहे। उहो बि मालूम कयो वञे त उहे पैसा किथां आया आहिनि। असीं चाहियूं था त हिन ख़िलाफ़ इंक्वायरी विहारे तफ़सील वरिता वञनि। हिननि वधीक चयो त जेकॾहिं करप्ट ऑफिसर मीना बिरोई ख़िलाफ़ सॼी सिंध में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।